फ्री अचो फ्री अचो उन पासे का तू तो बाबा शरीफ हो, तू तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में अकीदो यो न रखी, तो औलिया के बारे में कहिड़ो अकीदो रखंदे जेको मुरीद सदाए रोज़े वारे रहबर जो अकीदो इहो न रखे तो पोइ इहो ठलो नाले जो मुरीद थींदो, हक़ीक़त में मुरीद कोन चइबो। उन बुज़ुर्ग पीसे रोज़े वारे खां पुछो या रसूलल्लाह या पीसे रोज़े वारे खां कई त क़िबला ईअं थी सघे थो, ईअं थी सघे थो जो अल्लाह जो वली हिकु वक्त में मुख़्तलिफ़ जगह ते अची सघे। पीसे रोज़े वारे फरमाया त असुल जवाब त हुन बुज़ुर्ग जे सम्झ जो औलिया किराम हिकु वक्त में केतिरे जगह ते मौजूद थी सघनि। तुंहिंजो अक़ीदो अगरि इहो आहे तो पोइ तोखे मुरीद सॾाइण जो हक़ भी आहे, पर तूं किथां अक़ीदो इहो रखंदे, तूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में इहो अक़ीदो नथो रखी सघीं, त औलिया किराम जे बारे में कीअं इहो अक़ीदो रखंदे। हज़रत रोज़ो घणी रात उहो आहे, पीसे रोज़े वारे जो हिकिड़ो ख़लीफ़ो आहे जंहिंजो नालो आहे सैयद, चवंदो हो त मां मुरीद थींदुसि, पर मां मुरीद उनजो थींदुसि जंहिंजे लाइ मदीने वारो मूंखे फरमाईंदो त हसन शाह हिन जो मुरीद थी त मां उनजो मुरीद थींदुसि। सैयद मोहम्मद हसन शाह जिलानी सोई शरीफ वारो बुज़ुर्ग सिंध मां निकितो, अरब में वियो, मके मदीने पहुतो, उमरा कई, हज कई, हज ऐं उमरे करण खां बाद में बुज़ुर्ग फिरंदो आयो, बगदाद शरीफ खां थींदो सिंध में आयो, जॾहिं मदीने शरीफ में पहुतो त रात जो सुतो पियो आहे, मदीने वारे जी ज़ियारत अथसि, पाण फरमाइनि सां हसन शाह ओ हीअ सूरत ॾिसी थो इन जो मुरीद थी सुभान अल्लाह। उहा सूरत जेका ॾेखारे उहा कंहिंजी ही उहा इमामुल आरिफ़ीन पीर सैयद मोहम्मद राशिद आयो हलंदो सिंध में आयो तो अरब खां अजम खां बुज़ुर्ग ॾिसंदो आयो, उहा सूरत मूंखे किथे थी मिले जंहिंजे लाइ हुज़ूर मूंखे इशारो फरमायो। जॾहिं पीसे सैयद जो मुर्शिद इहो थींदो, अगरि पीसे रोज़े वारे जो मुरीद थो 17 ॾींहं रहियो, कमाल जे दर्जे ते पहुतो, एॾो त कमाल वारो थी चुको जो सोई शरीफ में हिकिड़े दफ़े पीसे रोज़े वारा जॾहिं उते विया हा, पीसे रोज़े वारे खे अर्ज़ करणु लॻो क़िबला इजाज़त ॾियो त माण्हुनि में ऐलान कयां। पाण फरमायुसि हसन शाह कहिड़ो ऐलान कॾहिं, क़िबला ऐलान इहो कयां जंहिंखे जन्नत हलणवास मुंहिंजे मुर्शिद जो दीदार अची करे। हज़रत पीसे रोज़े वारे फरमायो सैयद हसन शाह इहो ऐलान तो पंहिंजे लाइ कर, माना रोज़े घड़ीअ जो मक़ाम त रोज़े वारे जो मक़ाम हो, पर रोज़े वारे जे निस्बत सां जेको गॾिजी पियो हज़रत हसन शाह जिलानी जेको मुरीद रोज़े वारे जो थो, मुरीद उन कमाल ते वञी पहुता जो पीसे रोज़े वारे फरमाइस त पंहिंजे लाइ ऐलान कर त हसन शाह सोचो धारा कयां तम चोरियूं भी कयूं धमका वॾी चोरी कयां उनजो इलाइक़े में हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला ने तशरीफ़ वठी विया हा। उन बख़्शरी ताल पर सोचो अची वियो, नमाज़ थी वई, जॾहिं जो सुबुह जी रोशनी मथे हुई बख़्शरी ताल पर ॾिठो त मां त किथे बि कोन पहुतो आहियां, जिथां निकितो हुउसि उते बीठो आहियां। रोज़े वारे ते नज़र पयसि, पीसे रोज़े वारे जे दरबार में आयो, तौबा अची कई, तो
ताए बजण खां पोइ सिलसिले में दाख़िल थियो मुरीद थियो जो दरूद घणी रहबर जो वक़्त जो हुयो त मुजादा चोर पर हुनखे एॾो कामिल अल्लाह जो अकमल वली बणाए छॾियो खिलाफ़त जो मनसब हुनखे अता फरमायो अजीजो दोस्तो मुस्लमान भाइयो रसो हमेशा साण हूंदो हुअसि जिथे बि वञे रसो साण खणंदो हो माण्हू चवंदा हुआसीं रसो छो थो खणी साण जी बाबा इहो रसो मुंहिंजो असुल कमु हुयो त उन वक़्त में जेके बि हुकुमरान हुआ वीरनि जूं हुकूमतूं सभु गॾिजी रोज़े वारे वटाया त शुजाल मुल्क सिंध ते हमलो करे रहियो आहे अवां खे असां अर्ज़ु कयूं था शुजाल मुल्क खे अवां ई वापसि कढो उन वक़्त में शुजाल मुल्क जेको पीर बि हा फ़क़ीर बि हा वॾेरा बि हा सरदार बि हा सभु दुनिया में सिंध में मौजूद हा अंग्रेज सां अमली तरह मुस्तदा थी करे जुतो जोत कई वेड़ कई ऐं अंग्रेज सां तॾहिं वेड़ कराई हुई त इमाम हुसैन जो औलाद मां सूर्य सरदार पंहिंजी कुर्बानी ॾिनी हुनजी कुर्बानी ॾिनी ही हमेशा ख़ानदान मुजाहिदा सिंध सां बि सचो रहियो मुल्क सां बि सचो रहियो जॾहिं बि मुल्क ते टाइम आयो सिंध धरती ते टाइम आयो हुननि पंहिंजी कुर्बानी ॾिनी आहे त सूर्य बादशाह उहो ई किरदारु करे ॾेखारियो हज़रत पीर रोज़े वारे जे ज़माने में हमलो पे थियो त रोज़े वारे पंहिंजे शुजाल मुल्क खे हटायो तो सिंध ते नथो अची सघे ईंदे त मीर वग़ैरह बाद में हूंदा हुकुमरान बाद में हूंदा मुक़ाबले जे लाइ रोज़े घणी पहिरियां हूंदा होती वापस हलो वञ शुजाल मुल्क खे वापस पीछे रोज़े वारे कयो हो तारीख़ छा होदा ऐं वरी जॾहिं अंग्रेज असांजे हिन मुल्क जे मथां बरे सदीअ जे मथां 100 साल हुकूमत कई हुई उनखे हितां भॼाइण वारा हा त हुर राजा हुर जो कुझु न पी सघियो नची मैदान में भी हो तो पानी जारत जिगर पी तो मची मैदान में भी हो तो पानी जारत जिगर पी तो हुसैनी हाल में जियो तो नशो वठ नाम राधिया जो कता कर काम गारिय के हजार तू हर दम लगा मरण जे मेल जे मुर्गा कुसण में की लगी तुरगा मरण जे मेल जे मुर्गा कुसण में की लगी तुरगा खुदा से है तेरी हुर क्या पसंद तेरे यहाँ कयो आहे तनी जे जान सारी अखे हजार रह तू हर दम लग्यारी जो लगारी थे दोस्तों जी जो मुसलमान भाइरो हेॾा कलाक हेॾा हिन जो ईरान जो सरहदूं हेॾा अफगानिस्तान जो सरहदूं हेॾे कशर में जैसलमेर हेॾे सॼे इलाइक़े के अंदर हुजूर जो सुन्नत जो पैगाम पहुचायो हज़रत रोज़े वारे रहबर उन वक़्त में पहिरियां हिते नक्शबंदी सिलसिलो बि हुयो पहिरियां सूरमती सिलसिलो बि हुयो पर जब रोज़े वारा आया त हिन सॼे इलाइक़े जे अंदर सैयदना गौसे आज़म जो सिलसिले आलिया क़ादरीअ खे पूरे आबताब सां हिन इलाइक़े खे क़ादरी सिलसिले जा नवाज़ वञण वारा ऐं उनखे राज करण वारा पंहिंजे वक़्त में हर पासे ॾे हलंदा हुआ त मुंहिंजा ईअं न आहे जो 5-8 माण्हू हज़ारे माण्हू सफ़र में गॾु हूंदा छा मर्द छा औरतूं सफ़र में गॾु हूंदा हुआ ज़ुबान में वॾा हूंदा
हाणे हुनखे फरमायो त असांजो मुर्शिद असांखे पीर पंहिंजो चवंदो आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ो 2 वक़्त क़ादरी सिलसिले जो ज़िक्र कयो खुली मानी खाई बाह सेरा में हेठां ॾेई सुम्ही पओ दुनिया में हशर में कब्र में क़यामत में सकरात में तव्हांजे ईमान जो ज़िम्मो असांखे ज़रूरत फरमाईंदा कि जुमे जो ॾींहुं ख़ुतबो ॾेई हेठि था पाण वाज़ नसीहत फरमाए पाण फरमाए जवाब सबूरी ॿुधो अल्लाह असां सां वाइदो आहे असांजो तव्हां सां वाइदो आहे ज़िक्र न छॾिजो ज़िक्र खे काइमु तव्हां कजो जेको ज़िक्र कंदो रहंदो उनजे ईमान जो ज़िम्मो असांखे मरंदो त सकरात में मां उनखे अचे पहुचंदुसि ईमान बचाइण जे लाइ उहो फ़क़ीर दीवार सां टेकंदे वेठो उनजो साईं जा मुरीद लखे हिक टाइम ते सकरात जो टाइम अचे कंहिं जो वञी ईमान बचाईंदा उतां पाण उनखे आवाज़ फरमायो ओ भित खे टेक ॾियण वारा बुढ़ा वरी ॾिस त ख़बर पवंदई त मां तोखे पहचान थो या नथो पहचान ओ फ़क़ीर हेॾा जो कच्छ ऋण जे पासे में हो पाण हथ मुबारक करे पाण फरमायो कच्छ हीअ बीठी आहे हथ मोहम्मद राशिद जो अॻिते थो वञे अल्लाह ताला हज़रत की ज़रूरी वाले जो फैज़ान के क़यामत ताईं जारी सारी फरमाए सदर खानका दरगाह मुबारक आबाद रहे अल्लाह ताला तमाम असांजी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हज़रत क़िबला साहब उस्ताद उलमा मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी साहब जन ख़ुसूसी खिताब का फरमाए हाणे बिना देर जे आवाज़ सां मुखातिब थियण जे लाइ हज़रत क़िबला साहब सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी क़ादरी जन खे इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा सदक अल्लाह मौलाना अज़ीम इंतहाई वाजिबुल एहतराम कौकबुल मुहिब्बीन पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला से हाफिज़ गुलाम मोहम्मद सोह क़ादरी महमूदी दावत मुताद आलिया क्या जेके भी मुझे मालूम जा बचड़ा सो दस्तगीर जा दीवाना वेठायो अवा सभिनी के मुझे तरफा सलाम अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु मनवालहु फरमायो बेशक उहे जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया अल्लाह ताला उन्हनि जे लाइ माण्हुनि जी दिलनि में मोहब्बत पैदा फरमाए छॾींदो आहे दोस्तों तफ़सीर मज़हरी वारे लिखे इहा आयत हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जे शान में नाज़िल हुआ बाबा अली सां मोहब्बत आहे न जंहिंखे अली सां मोहब्बत आहे उहो त मथे करे उहो सुभाणे उन अली जे लाइ महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु हू मोमिन मालूम फरमाए त जे ईमान चेक करणो आहे उनखे ॾाढ़ी न ॾिसजा पटो न ॾिसजा न जुदू बदल सां न ॾिसजा उनजे साम्हूं तूं मौला अली जो ज़िक्र कजा मुंहुं ख़राब थी वञे त पक सां सम्झजा इहो मुनाफ़िक़ आहे जे गुलाब जे गुल वांगुरु चहिरो थी पए त पक सां सम्झजा मोमिन खुदा नवाज़ियो आहे त खुदा जी ज़ात जो कसम आहे पीसण वेले वारे के जो फैज़ आहे त सुने दस्तगीर जो आज भेरी दस्तगीर सच्चा सैयद सखी सौ पारा सजन सच्चा सैयद सखी सौ पारा सजन चलो दिल सा तू भेज पगारा सजन
गुलसा तूहे जो पगारा सजरे मुसलमान है इस पीछे रोजे रजी अल्लाह तआला के शरे दस्तगीर जो फेदा ए दस्तगीर जी करामत दस्तगीर जी मोहब्बत हिकड़े हिंदू खे हुई तो खुदा बुज़ार जो समा ओ जन्मल छोड़ दिया माया उनके कबर में साड़ी पिया पर बाह उन जो हिकड़ो वार भी दिखो न करे संज्ञा जो सुभान अल्लाह हुजूर गोस्ता के मुरीद खे हुकुम फरमायो ख्वाब में तो फलां जाए ते वक्त उते मुझे मोहब्बत करण वारे खे वणा बाढ़ आई आन उन्हनि खां लाश वठी करे उन्हनि खां लाश वठी करे उनखे हुस्न बि ॾे कफन जो बंदोबस्त बि कर ऐं इहो ऐलान करा जेको बि इन जे जनाज़े जी नमाज़ में शिरकत कंदो अल्लाह ताला उन जा सभई सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो जो सुभान अल्लाह उन दोस्त जो मुसलमान भैरो उन जो कया मुरीद हुजूर होश बाग जे साईं के उन हुजूर होश बाग जे मुरीद जो लाश वठी करे अफन दफन जो बंदोबस्त कयो अफन दफन जो बंदोबस्त आबाद में जनाज़े के मुझे पीर जोड़ो की जो पीर ना तेरे खोड़ मगे जस्ते दीना उन दस्तगीर जे फेज़ सां खुदा जी ज़ात जो कसमा हींअर जे नवाज़िला तो कौकबुल मुहिब्बी पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ गुलाम मोहम्मद मंसूर क़ादरी महमूदी दामत सरकार बुलाया दस्तगीर अहिड़ी निगाह फरमाई अथसि जो हज़रत साईं सदाईं